पीपल्स पार्टी के सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी के इजलास में तकरारी कैनालन के मामले के फौरी गडियल मुफादन वाले काउंसिल में उथारण जो मुतालबो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की सदारत हेठ पीपल्स पार्टी के सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास पीपी जे नून लीग से गड गालिन लाइ समूरियों कमेटियों टोड़न जो फैसलो पावर शेयरिंग फार्मूले ते गालिन जा इख्तियार सदर आसिफ अली ज़रदारी हवाले। इजलास में पीपी अगवान पारा वफाक तरफा ज़रई टैक्स लगाइण ते ख़दशन जो इजहार। इजलास दौरान पीका एक्ट तरमीमी बिल बाबत तफसीली गौर विचार। पीका एक्ट में तरमीम ते पार्टी के वाज़े मौक़िफ़ इख्तियार करण घुर्जे। इजलास में पीपी अगवानन क़यादत के मशवरो ॾेई छॾियो। इजलास में पंजाब के मेंबरन मुस्लिम लीग नून खिलाफ शिकायतूं कंदे चयो त नून लीग कंहिं बि फ़ैसिले ते एतमाद में न पई वठे। तकरारी केनालन जी तामीर ते सख्त ख़दशन जो इज़हार किया है। बलूचिस्तान में बोर मुतासरन लाइ फौरी इमदाद की फराहमी जो मुतालबो किया है। गवर्नर केपी जे कुरम बाबत एपीसी इजलास के सारायो। पारा शनार सूरत हाल ते वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमत पंहिंजी ज़िम्मेवारी अदा करे। इस्लामाबाद में फौरी बल्दियाती चूंडन जो मुतालबो किया है। पीपल्स पार्टी के सेक्रेटरी जनरल नियर बुखारी जूशेरी रहमान और शाज़िया मरी से गॾु मीडिया से ॻाल्हियूं। नियर बुखारी चवे तो सीईसी इजलास में PWD कराची डॉक और लेबर बोर्ड में मस्तूर दुश्मन कदमन ते गणती जो इजहार किया है। सेनेट में पीका एक्ट तरमीमी बिल पेश। पीटीआई मेंबरन जो गोड़। आजम नज़ीर तारड़ पीका एक्ट तरमीमी बिल 2025 सेनेट में पेश किया। सेनेट के डिप्टी चेयरमैन तरमीमी बिल लाॻापियल कमेटी हवाले करे छॾियो। इजलास दौरान अपोजिशन मेंबरन पीका एक्ट नामंजूर जा नारा हया। कानून वारे वज़ीर आजम नज़ीर तारड़ चवण है त चीफ इलेक्शन कमिश्नर की मुक़ररी आइन मूजिब थींदी। पीटीआई मुक़ररियूं 1.5 साल ताईं रोकियूं हुयूं। 26 आइनी तरमीम ताईं चीफ इलेक्शन कमिश्नर कम जारी रखंदो। आइन इजाज़त ॾिए थो त नयनि मुक़ररनि ताईं कम जारी रखी सघिजे थो। बिलावल भुट्टो ज़रदारी वफ़ाक़ी काबीना में शमूलियत वारनि ख़बरनि के बेबुनियाद करार ॾेई छॾियो। पीपल्स पार्टी चेयरमैन चयो है त पीपल्स पार्टी काबीना जो हिस्सो न बणजंदी। हुकूमत के को भी कदम खणण खां अॻु इत्तफ़ाक़ी राय पैदा करणु घुरिजे। पीका एक्ट ते मीडिया डिजिटल मीडिया के नुमाइंदनि सां मुशावरत थिए हाँ तो बेहतर हो। इंशाअल्लाह हुकूमत 5 साल पूरा कंदी। पाकिस्तान के परॾेही पॉलिसी पंहिंजी जाइ ते क़ाइम आहे। 26 आइनी तरमीम के रूल बैक करण जो इख्तियार रुगो पार्लियामेंट वटि आहे। कंहिं ॿिए इदारे आइन के रूल बैक कयो तो उनखे न मञंदासीं। चीफ जस्टिस के रस्ते में ॾुखियायूं न पर आसानियूं पैदा करणु घुरिजनि। £190 मिलियन की वारदात ऐं दहशतगर्दी में मुलविस अनसरन की भी मदद कई वई। अल कादर यूनिवर्सिटी न चार्टर्ड है, नई HEC में रजिस्टर्ड है। रियासत के पामाल कंदड़ ताकतवर मानून के जवाब ॾियण ज़रूरी है। बचाव वाले वज़ीर ख्वाजा आसिफ की प्रेस कॉन्फ्रेंस चयाई पीका एक्ट खिलाफ एहतजाज कंदड़ पंहिंजी गिचीअ में झाती पाइन। इदारन में बिटो मयार कंहिं भी सूरत में न हुजण घुर्जे। सहाफ़ती इदारन के मालिकन के बिटो मयार ख़त्म करणो पवंदो। पार्लियामेंट के गडियल इजलास में 4 बिल मंजूर। पीटीआई जो एहतजाज एजेंडा जो कापी उफाड़े छॾियूं। अपोजिशन मेंबर प्ले कार्डन से ऐवान में दाख़िल थिया। पॉइंट ऑफ ऑर्डर ते ॻाल्हाइण की इजाज़त न मिलण ते पीटीआई मेंबरन एहतजाज कंदे पीका एक्ट नामंजूर जा नारा हया। सीटन ते भी एहतजाज एजेंडा जो कापी उफाड़े स्पीकर डाइस ॾांहुं चलायूं वयूं। सख्त एहतजाज दौरान इजलास 8 मिनटन ताईं हलियो। 9 मिनटन में 4 बिल अक्सर ते राय से मंजूर कया वया। स्पीकर पार्लियामेंट जो गडियल इजलास 12 फरवरी ताईं मुलतवी करे छॾियो। क़ौमी असेंबली के स्पीकर ॻाल्हियुनि वारी कमेटी जो इजलास 28 जनवरी ते तलब करे वरितो। तहरीक इंसाफ पारां इजलास में शिरकत न करण जो फ़ैसिलो। हुकूमती कमेटी के तर्जमान इरफान सिद्दीकी जो चवण है त पीटीआई के इजलास में शिरकत की दावत ॾिनी वई है। पीटीआई हिन वक्त ताईं शिरकत का माज़रत नाहे कई। पीटीआई लिखत में नाहे ॾिनो त हू ॻाल्हियूं ख़त्म करे रही है। बैरिस्टर गोहर चयो है त पीटीआई हाणे कंहिं भी ॻाल्हियुनि वारी कमेटी में शिरकत न कंदी। अॼु हुकूमत रुगो 11 मिनटन में 8 कानून पास करे छॾिया। समूरन कानून ते सदर जो भी एतराज़ हो।
इन ते को बि बहस न कयो वियो। उमर अयूब चयो आहे त पाकिस्तान में वर्चुअल मार्शल लॉ लॻी चुको आहे। इहा लाक़ानूनियत आहे। कमेटी मेंबर साहिबजादा हामिद रज़ा जी मदरसे ते पुलिस चढ़ाईअ जी मज़म्मत कनि था। बलूचिस्तान की पाबंदी पहले BLA जे ॿियनि दहशतगर्दनि पारां क़ौमी धारा में शमूलियत जो ऐलान। दहशतगर्दी लाइ भर्ती थींदड़ ॿिनि नौजवाननि बि हथियार फिटा करे छॾिया। कमांडर नजीबुल्लाह अब्दुल रशीद जो चवणु आहे त दहशतगर्द तंज़ीम बलोच नौजवाननि खे दहशतगर्दीअ में आंदो। गुम थियल माण्हुनि जो ड्रामो सभिनी जे साम्हूं आहे। उहे जबलनि में रूपोश आहिनि। जबलनि ते रूपोश माण्हू हथियार फिटा करे क़ौमी धारा में शामिल थियनि। सूबाई वज़ीर ज़हूर बुलेदी चयो आहे त जबलनि ते वेठल गुमराह माण्हुनि लाइ रस्तो खोलियो आहे। हुकूमत हथियार फिटा कंदड़नि खे खुलियल दिलि सां भली कार करे थी। सूबाई सलाहकार मीना मजीद बलोच चयो आहे त दहशतगर्द तंज़ीम तरफ़ां नौजवाननि खे गुम कयो पियो वञे। दुश्मन मुल्क पाकिस्तान खे नुक़सान पहुचाइण लाइ फंडिंग करे रहिया आहिनि। सिंध असेंबली में सूबे में गैस की बंदिश खिलाफ रिथ गॾियल तौर मंज़ूर। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त सिंध सां गैस समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ज़्यादतियूं थी रहियूं आहिनि। आइन में लिखियल आहे त जंहिं सूबे मां गैस निकिरे थी सभ खां पहिरियां हक़ उन सूबे जो आहे। वफ़ाक़ जी ज़िम्मेवारी आहे त आइन में जेको लिखियल आहे उन ते अमल करायो वञे। इहो तासुर ग़लति आहे त लोड शेडिंग आहे। लोड शेडिंग न पर गैस ई नाहे। मारवी फसी चयो त सूबे खे पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ गैस नथी मिले। असां वटि 18 तरमीम मौजूदु आहे। सिंध जे हक़नि लाइ बि उथारणो घुर्जे। MQM मेंबर आमिर सिद्दीकी चयो त वॾे वज़ीर खे घुर्जे त गॾियल मुफ़ादनि वारी कौंसिल में गैस वारे मसइले खे उथारे। जमात इस्लामी मेंबर बि रिथ जी हिमायत कई। तालीम के खुशहाल पाकिस्तान जो बुनियाद बनाने लाइ गॾिजी कम करणो पवंदो। मसनूई ज़हानत टूल्स जी मदद सां तालीमी निज़ाम में सुधारा आणे सघजनि था। तालीमी निज़ाम में बहितरीअ लाइ मसनूई ज़हानत जो इस्तेमालु करणु घुर्जे। सदर आसिफ अली ज़रदारी जो तालीम जे आलमी दिहाड़े ते पैगाम। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त समाज खे बाइख्तियार बणाइण लाइ तालीम अहम आहे। टेक्नोलॉजी जी तेज़ रफ़्तार तरक्की सां गॾु तालीम ज़रूरी आहे। मसनूई ज़हानत सां हलंदड़ निज़ाम तेज़ीअ सां ज़िंदगियुनि में ज़िम थी रहियो आहे। तालीमी इदारनि में टेक्निकी तरक्की क़बूल कंदे अहम क़दम खंया विया आहिनि। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण सां कराची यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे वफ़द जी मुलाक़ात। KUJ जे सीनियर नायब सदर नासिर शरीफ ऐं जनरल सेक्रेटरी लुबना जरार जी अॻुवाणी में सिंध सेक्रेटरीट में वफ़द सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण सां मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान KUJ जे वफ़द पीका कानून बाबति पंहिंजे ख़दशनि जो इज़हार कयो। KUJ जे अॻुवाणनि चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी पीका कानून बाबति सहाफ़ियुनि जे ख़दशनि खे ख़तमु करण लाइ पंहिंजो किरदारु अदा करे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त सिंध हुकूमत सहाफ़ियुनि जी क़ुर्बानियुनि ऐं ख़िदमतुनि जो एतराफ़ करे थी। पीपल्स पार्टी सदाईं सहाफ़ियुनि सां गॾु बीठल रही आहे। पंजाब की वज़ीर आला बाबति सोशल मीडिया ते तौहीन आम्स लफ़्ज़ इस्तेमाल करण ते एक शख्स गिरफ़्तार। पुलिस ॿुधायो त जवाबदार खे पाक पतन मां गिरफ़्तार कयो वियो आहे। व्हाट्सएप ग्रुप मेंबरनि समेत एजमेंट ते केस दाख़िल। FIR जे मतन में चयो वियो आहे त जवाबदार तौहीन आम्स लफ़्ज़ इस्तेमाल करे अवाम में ॾफिड़ फैलाइण जी कोशिश कई। सुप्रीम कोर्ट जे एडिशनल रजिस्ट्रार तौहीन अदालत जो शोकाज़ नोटिस चैलेंज करे छॾियो। तौहीन अदालत जी कार्रवाई ते स्टे ऑर्डर जारी करण जी इस्तदा सुप्रीम कोर्ट एडिशनल रजिस्ट्रार जुडिशियल नज़ीर अब्बासी जे इंट्रा कोर्ट अपील ते 6 रुकनी बेंच जोड़े छॾी। अपील ॿुधणीअ लाइ 27 जनवरी ते मुक़रर। जामशोरो में सिंध ऐं मेहरान यूनिवर्सिटियुनि जे शागिर्दनि पारां ऑनलाइन क्लासिस जो बाइकॉट। शागिर्दनि पाणी कोड सबबि ऑनलाइन क्लास वठण वारी फ़ैसिले खे रद्द करे छॾियो। सिंध यूनिवर्सिटी जे मुख्य गेट आॾो धरणो कामरान जसूरी
सिंध यूनिवर्सिटी में पानी जी खोट सबब ऑनलाइन क्लासेस वरे फेसिलिटी जो नोटिस वरतो। यूनिवर्सिटी के वाइस चांसलर का रिपोर्ट्स तलब। ओबावड़ो भरसां कारोकारी जे इल्ज़ाम हेठि बिटो क़त्ल ॻोठ काबिल चाचड़ में जवाबदार भूरल चाचड़ पंहिंजी नुंहुं रज़िया ऐं माजिद चाचड़ खे क़त्ल करे छॾियो। मर्ह ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल। कोटड़ी में पीअण जे पानी जो मसलो हल न थियो। मुज़ाहिरो धरणो कोटड़ी साइड में पीअण जे पानी जी खोट शिदत इख्तियार करे वई। रहवासी परेशान शहरनि पानी खोट खिलाफ़ मुज़ाहिरो करे धरणो हयो। एहतजाज कंदड़ शहरनि जो चवणु आहे त पानी जी खोट सबब पैसनि एवज़ पानी ख़रीद करण ते मजबूर थी विया आहिनि। फौरी तौर ते पीअण जो पानी जो मसलो हल करे परेशानी खां बचायो वञे। ऐं ICC मेंस वनडे टीम ऑफ द ईयर जो ऐलान। 3 पाकिस्तान रांदीगर बि शामिल। साइम अयूब, शाहीन अफरीदी ऐं हारसरव खे वनडे टीम ऑफ द ईयर में चूंडियो वियो। श्रीलंका जा 4, अफगानिस्तान जा 3 ऐं वेस्ट इंडीज़ जो 1 क्रिकेटर टीम में शामिल।